अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवान शहरी इत्तेहाद हिन साल 2020 जे चूंडियल इलेक्शन कमेटी पारां खादमशर पैनल जे उम्मीदवारनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। नई चूंडियल सदर सैयद आशिक अली शाह शहरी इत्तेहाद खानवान जे ऑफिस ते मौजूद शहरनि सहाफ़िन समाजी अॻवाननि जी गॾिजाणीअ में पंहिंजे नई काबीना जे उहिदेदारनि जो बाज़ाब्ता ऐलान कयो, जंहिं में सीनियर नायब सदर वक़ार अहमद कुंदर, नायब सदर गुलाम नबी सोलंकी, जनरल सेक्रेटरी अब्दुल हफीज़ सहतो, जॉइंट सेक्रेटरी आसिफ अली मंगी, प्रेस सेक्रेटरी राजा शफकत हुसैन मंगी, इतला सेक्रेटरी नज़रमंद मंगी, ऑफिस सेक्रेटरी शकील अहमद सहतो, फाइनेंस सेक्रेटरी बशीर अहमद भट्टी, डिप्टी फाइनेंस सेक्रेटरी आमिर हुसैन मीमुणई, लीगल एडवाइज़र एडवोकेट एजाज़ अली अबड़ो खे मुक़ररु कयो वियो। शहरी इत्तेहाद खानवान जे नई चूंडियल उहिदेदारनि खे शहर जे मोअज़्ज़िन शफ़ीक़ुर रहमान कुंदर, सैयद साबित अली शाह, उस्ताद शमीर खान कुंदर, मोहम्मद नवाज़ वरड़, हाकिम अली कुंदर, हाजी मोहम्मद यासीन कुंदर ऐं ॿियनि गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं ऐं चयो त शहरी इत्तेहाद खानवान जे चूंडियल मेंबरनि जी कारकर्दगीअ मां मुतमिन आहियूं। जसुलणे दोस्त जेकी शहर जे भलाईअ लाइ ॾींहुं राति बिना कंहिं लालच जे रज़ाकाणा तौर कोशिशूं करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।